अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ पे बलिकार और है मारवी तहीन सबका पेरी शामिल करना सी हेडलाइंस। फरवरी ते इस्लामाबाद पहुंची जमातल कचरो साफ़ कयो वेंदो। कुछ माण्हू साज़िशूं करे रहिया आहिनि, केन पंहिंजो कमु करणु ॾियो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन लावल भुट्टो सरदारी चयो आहे त लाड़काणियुनि जी सफ़ाई शहरनि जे सहकार खां सवाइ मुमकिन न आहे। इंतिज़ामिया पंहिंजे इलाइक़े खे साफ़ रखे। सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट जे सरगर्मियुनि में बहितरी आई आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन लाड़काणी लाइ तारीख़ी सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट मंसूबे जो इफ्तिताह करे छॾियो। शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस पुलिस हक़मी चालान पेश करे छॾियो। अदालत 3 फरवरी ते केस जी ॿुधणी कई। चालान पेश थियण वक़्तु शहीद नाज़िम जोखियो जीवनी शहरी जोखियो, अमर वकील ऐं सिविल सोसाइटी जा अॻवान मलीर कोर्ट में मौजूद रहा। नाड़े वारे वज़ीर ईंदड़ 2 खां 3 महीननि में शयूं सस्तियूं थियण जो इशारो ॾेई छॾियो। नाड़े वारे वज़ीर शौकत तरीन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मईशत जी बहितरीअ लाइ IMF वटि वञणो पियो। हुकूमत पहिरीं भेरे IMF वटि पई त मालियाती इदारे सख़्त शर्त लॻाया। कोरोना सबब सॼी दुनिया में शयूं महांगियूं थियूं, पर कोरोना जे करे सनती पी थे के रुकजण न ॾिनो। कोरोना जे असरनि खां बचण लाइ रिलीफ पैकेजेस ॾिना विया। हुकूमत तमामु घणनि इदारनि खे मुंहुं ॾिनो। तेल जूं क़ीमतूं वधण सबब खसारे में इज़ाफ़ो थियो। सिंध सरकार ईंदड़ ॾींहं में अटे जे बहरान बाबति ख़बरदार करे छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं मुकेश चावला जी प्रेस कॉन्फ्रेंस। सईद गनी चयो आहे त ईंदड़ ॾींहं में अटे जो बहरान नज़र अची रहियो आहे। हिन हुकूमत रुॻो अघनि में तरक़ी कई। PTI जी हुकूमत में करप्शन बि तरक़ी कई। माण्हुनि खे गैस न पई मिले। गैस न मिलण सबब सनतूं बंदि थी रहियूं आहिनि। हुकूमत पिछली महांगी ठाही आहे, तिन में आवाम जो कहिड़ो रोल। इमरान खान जे ATMs मईशत तबाह करे छॾी। सूबाई वज़ीर मुकेश चावला चयो आहे त गवर्नर सिंध ऑडिट जो नाजाइज़ फ़ाइदो न वठे। केस कणक जे हवाले सां तफ़सील घुर्जनि त खुराक खाते सां लह विचड़ में छो नथो अचे। गवर्नर सिंध माण्हुनि खे गुमराह कयो। सिंध सरकार अटो न पर कणक ॾींदी आहे। सिंध हुकूमत ते अटे चोरी जा इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि। चवनि पिया त असां वटि इम्पोर्टेंट कणक आहे जेका वरिती वञे। गवर्नर खे सिंध जे माण्हुनि सां हमदर्दी आहे त गैस जी खोट ते बि ॻाल्हाए। मुखालिफ धुर इस्लामाबाद अची पंहिंजो शौक़ पूरो करे। मुखालिफ़नि खे टेवीह मार्च ते शिकस्त मिलंदी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त पोज़ीशन क़ौमी असेंबली में सेनेट में इमरान खान खे शिकस्त नथी ॾेई सघे। गुज़िरियल फज़ल रहमान गैर ज़िम्मेवारानी ॻाल्हि कई। मुखालिफ़नि खे मुख़ातिब थींदे शेख रशीद चयो आहे त इस्लामाबाद छा करण लाइ अची रहिया आहिनि, संदन कहिड़ा एजेंडा आहिनि। अल्लाह जो शान आहे त नून लीग ऐं फज़ल रहमान इमरान खान जी हुकूमत खे करप्ट पिया चवनि। इन खे चइबो आहे उभ में थुक उछलाइण। सिंध सभा जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट चवे थी त पाकिस्तान में रूल ऑफ लॉ में घटिताई थी आहे। रिपोर्ट में मालियाती करप्शन जो ज़िक्र ई न आहे, पर प्रेस रिलीज़ में अहिड़ियूं कहाणियूं जोड़ी हुयूं जो करप्ट अपोज़िशन खे हुकूमत ते तनक़ीद करण जी ज़रूरत थी आहे। अॼु ताईं कंहिं बि फिलाई रियासत लाइ न सोचियो। पाकिस्तान में सरकारी अस्पतालनि जो मयार किरंदो वियो। वज़ीर आज़म इमरान खान लाहौर में सेहत कार्ड जारी करण वारी तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी सूबाई हुकूमत सेहत कार्ड लाइ वॾो क़दम खयो। हर शहरी सरकारी सां गॾु ख़ानगी अस्पताल मां बि इलाज कराई सघंदो। दुनिया में हिन खां अॻेड़ा मिसाल नथा मिलनि। पंजाब जे हर कुटुंब वटि 10 लख रुपयनि जो सेहत कार्ड हूंदो। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म जे एहतसाब बाबति अॻूणे इस्लाहकार शहज़ाद अकबर जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। सदर पारां इस्तीफ़ा जी मंज़ूरी बाद काबीना डिवीज़न शहज़ाद अकबर जी इस्तीफ़ा मंज़ूर थियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो।
चंडोलियार में भुल खानज़ादा कत्ल केस में हद जो DSP इरफान अली शाह ऐं SHO ज़ाहिद अहवान मुअत्तल ॿिन्ही खे CPO रिपोर्ट करण जो हुकुम। एडिशनल IG एस्टेब्लिशमेंट फरज जुड़ेजो खे जांच टीम मुक़रर करण जी हिदायत। IG सिंध हिदायत जारी कंदे चयो आहे त SSP रेंज ऑफिसर खे मुक़रर करे शफ़ाफ़ जांच कई वञे। इंक्वायरी जांच रिपोर्ट 7 ॾींहं अंदर जमा कराई वञे। पाकिस्तान में कोरोना विघे 15 मरीज सिहत विञा वेठा। NCOC पारां 50,196 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 10.17% रही। KT बंदर वेझो लाश मिलण सबबि गुम थी वियल माण्हुनि मां वधीक चइजनि जा लाशनि जी सुञाणप गुलाम मला, सलीम बगाली, शाहिद हुसैन ऐं अमीन मला तौर थी। ॿियनि माहिगिरनि जा मर्द थरसाण क्रीक वटां हथिया पिया। 4 माण्हुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी।